अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त सभी दोस्त ठीक ठाक हैं, खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों असांजी ॻाल्हि करण वारा आहियूं सोप सीरियल तकरार अचण वारी एपिसोड जे बारे में। इन तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे चैनल ते न आहियो त मेरे व्लॉग चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा त मीर खे सम्झाईंदो त अगरि तोखे वक़्त के मारणो आहे त तोखे पहिरियां राणी खणणो पवंदो। जेकॾहिं राणी तोसां ईंदो त पोइ हुनखे तूं वठी अच। ऐं ॿिए पासे भावल ख़ान गुलण सां जहिड़ो कंदो। गुलण हिनखे ईअं चवंदो अगरि तो मुंहिंजी बेइज़ती कजे त उहा मूंखे ख़बर आहे, मां हाणे तोखे ज़िंदा न छॾींदुसि। गुलण भावल ख़ान सां जहिड़ो कंदो। ऐं ॿिए पासे शेरली पंज माण्हुनि खे ईअं चवंदो अगरि तव्हां मुंहिंजी जेका बेइज़ती थी आहे उनजो प्लान मां हाणे कंदुसि। ऐं ॿिए पासे मूमल मूसा खे चवंदो त मां हाणे कीअं बि करे तोसां शादी कंदुसि, जल्द खां जल्द मां तोसां शादी करणु पियो चाहियां। ऐं इन ॻाल्हि लाइ नवाब ख़ान लीमे खे सम्झाईंदो त तूं पंहिंजी साली जो संग मूसा खे ॾे ऐं तूं मूसा खे पंहिंजो सॼण सम्झो। वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा।